अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में अव्हांखे चऊं था भलीकार। पंहिंजे अॼु जे प्रोग्राम में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं ईरान अमरीका विच में जेकी मामला ते थियनि पिया। बर्गन स्टॉक में स्विट्ज़रलैंड में जेके ॻाल्हियूं थियूं पाकिस्तान जी मेज़बानी हेठि, ऐं उनखां पोइ कल्ह पाण ॾिठोसीं हिकिड़ो अहम ॾींहुं हो पाकिस्तान जे हवाले सां। ईरानी सदर पाकिस्तान जे दौरे ते आया, उन्हनि पाकिस्तान जी क़यादत जो शुक्रियो बि अदा कयो। सो ही जेके मामला हाणे अॻिते वधनि पिया था, सो ईंदड़ जेके 60 ॾींहं हूंदा उहे केतिरा अहम हूंदा, छाकाणि त कल्ह बि पाण ॾिठोसीं शहबाज शरीफ़ साहब जेका ॻाल्हि ॿोल कई उनमें उन्हनि जो इहो चवणो त खोड़ अहिड़ियूं क़ुवतूं आहिनि जेकी हिन डील खे नाकाम बणाइणु चाहिनि थियूं, उन्हनि जूं साज़िशूं हलनि पियूं, पर असांजी कोशिशि हूंदी त उन्हनि समूरनि साज़िशुनि खे नाकाम बणायूं ऐं इहा डील फाइनल नतीजे ते पहुचे। सो ईंदड़ 60 ॾींहं केतिरा अहम हूंदा ऐं जेके साज़िशूं जेकॾहिं थियनि थियूं त उन्हनि खे कीअं नाकाम बणायो वेंदो, अॼु प्रोग्राम में पाण उन ते ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु हिन डील जे हवाले सां अमरीका में कहिड़ी राय जेका आहे सा उहा पाती थी वञे, उतां जा माण्हू, उतां जा लॉ मेकर्स या उतां जा जेके पढ़ियो लिखियो हिकिड़ो तबिको खणी चऊं दानिशर क्लास या उतां जा पार्लियामेंटेरियन, उहे इन खे कीअं था ॾिसनि। छा ईंदड़ जेका मिड टर्म इलेक्शन हूंदी उनमें को बैकलेश अची सघे थो, या ट्रम्प साहब जेका फेस सेविंग चाही पे उहा उनखे मिलंदी न मिलंदी। गॾोगॾु इसराइल जा बि मसइला आहिनि ऐं नेतनयाहू जी पोज़ीशन ॿुधाए पियो त ॾींहों ॾींहुं उते कमज़ोर थींदी पई वञे। हाणे एतिरे क़दुरु बि ख़बरूं अचनि पियूं जेका ट्रम्प जी इंतिज़ामिया आहे उहा नेतनयाहू खे छॾे बाक़ी जेके उतां जूं अपोज़िशन पार्टियूं आहिनि उन्हनि सां उन्हनि राब्ता जेके आहिनि से उहे वधाए छॾिया आहिनि। अमरीकी सेनेट में जेको आहे कल्ह जेका कांग्रेस में बिल बि मंज़ूरु थियो आहे जंग जे हवाले सां, ऐं इहो पाबंद कयो वियो आहे त आईंदा का बि अहिड़े क़िस्म जी कार्रवाई थींदी त उन्हनि खे कांग्रेस खां मंज़ूरी वठणी पवंदी। ऐं उन में न रुगो डेमोक्रेट्स पर जेके रिपब्लिकन कुझु मेंबर हुआ उन्हनि बि उनजी हिमायत कई आहे, जंहिं ते ट्रम्प साहब काफ़ी नाराज़ बि नज़र अचनि था। सो ओवरऑल इन्हनि समूरनि मामलनि ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। इम्तियाज़ अली चांडियो साहब जेके आहिनि अमरीका मां असां सां मौजूदु आहिनि, इंटरनेशनल इशूज़ जा जेके आहिनि एक्सपर्ट आहिनि, ॾाढो सुठो लिखनि बि था, ॻाल्हाइनि बि था। इम्तियाज़ अली चांडियो साहब, तमामु घणी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। शुरूआति पाण जेकॾहिं हितां खां कयूं त हीअ जेका अमरीकी कांग्रेस में करारदाद बि मंज़ूरु थी आहे, त ओवरऑल जेके अमरीकी आहिनि उतां जा जेके लॉ मेकर्स हुजनि या जेके आम माण्हू आहिनि उन्हनि में सर छा परसेप्शन आहे, कहिड़ी डिस्कशन थिए पई, हीअ जेके ॻाल्हियूं हलनि पियूं ईरान ऐं अमरीका जे विच में, या जेको MOU हींअर तइ थियो आहे उन ते? जेको नसीर आम माण्हू हो उहो अॻ में बि जेको आहे सो वेड़ जा जेका वार हुई उन जे हक़ में न हो। हिकिड़ो जेको जर्नल परसेप्शन हो माण्हुनि जो, उहो इन जे हक़ में न हो। ही पॉपुलर वार न हुई शुरू में माण्हुनि जे अंदरि। हाणे जॾहिं असां ॻाल्हि कयूं था लॉ मेकर्स जी, त जेके रिपब्लिकन्स आहे उहे त मेजोरिटी में इन जे फेवर में आहे ऐं कुझु डेमोक्रेट्स बि। पर हाणे जॾहिं जहिड़े तरीक़े सां अनफोल्ड थियूं या सिचुएशन थी इन वार खां पोइ, स्ट्रीट ऑफ हॉर्मुज़ बंदि थी वई, हिते जेको आहे सो प्राइसिस मथे हलियूं वियूं, इन्फ्लेशन जो हिकिड़ो मामिलो आयो, वरी मिड टर्म्स अचनि पिया, उन ते उनजो इम्पैक्ट आयो, ऐं जेके ऑब्जेक्टिव आहे वार खे वठी करे उहे ॾाढो स्विच थींदा रहिया पहिरें ॾींहं खां वठी करे आख़िरी ताईं। त पोइ जेका पार्टी पोज़ीशन हुई, जेके रिपब्लिकन्स में बि कुझु वाइसिस हुयूं, उन्हनि बि ॻाल्हि ॻाल्हाइणु शुरू कयो, डेमोक्रेट्स बि ॻाल्हाइणु शुरू कयो त बाबा ऑब्जेक्टिव छा आहिनि, तव्हां छा अचीव कयो। त पोइ क्रिटिसिज़म वधी वियो। हाणे सिचुएशन इहा आहे त जेके रिपब्लिकन्स आहिनि उहे चवनि था त जेके हार्ड कोर ख़ासि तौर ते उहे इहे ॻाल्हि करे रहिया आहिनि त हिन वक़्त ताईं जेको अचीवमेंट आहे यूनाइटेड स्टेट्स जी, उहा जेका प्रोमिस कई वई हुई उहा न आहे। मिसाल तौरु टेड क्रूज़ जहिड़ा माण्हू उहे ॻाल्हि कनि था त जेको न्यूक्लियर प्रोग्राम आहे उहो उते बीठो आहे अञा ताईं। ईरान जो लीडरशिप बि डिसमेंटल न थी सघी, रिजीम इंटेक्ट आहे, स्ट्रीट ऑफ हॉर्मुज़ ते बि ईरान जो कब्ज़ो आहे। त पोइ कहिड़े तरीक़े जी तव्हां डील नेगोशिएट कयो था? बैलिस्टिक मिसाइल आहिनि ऐं जेको इन्फ्लुएंस लॻे ईअं पियो त रीजन में ईरान जो इन वार खां पोइ वधी वियो आहे। त हुननि जा इहे क्रिटिसिज़म अचनि पिया ऐं ॿिया बि जेके सेनेटर्स आहिनि उहे बि ॻाल्हाए रहिया आहिनि। ऐं कुझु वरी अहिड़ा बि आहिनि सेनेटर जेके जा रिपब्लिकन्स ख़ासि तौर ते जेके जन जे नज़र में ही डील जेका आहे सो इज़राइल हो सम्झनि था त उनखे हिन डील मां फ़ाइदो न पुॼंदो, रहंदो नुक़सान थींदो। त उन पर्सपेक्टिव सां पोइ तनक़ीद करे रहिया आहिनि, यानी उहो अञा घणो हार्श थियणु पिया चाहिनि, हार्श डील करणु पिया चाहिनि ईरान ते, घणो कंसेशन वठणु पिया चाहिनि। पर ज़ाहिर आहे हाणे जेका सिचुएशन आहे उहा असां सभिनी जे साम्हूं आहे। त तव्हां जेका ॿई धुरियूं ख़ासि तौर ते 4 महीना अचे थी विया ऐं स्क्रिमिशेस हलंदियूं पियूं अचनि ऐं
इंटरनेशनल इकोनॉमी पोइ ते वञे पई, हिते इन्फ्लेशन जा मामला था, पेट्रोल ऐं गैस जा जेके प्राइसिस आहे उहे मथे पिया वञनि, त पोइ ॿिन्ही धुरियुनि ई मुंहिंजे ख़्याल में इन शइ खे रियलाइज़ कयो त हाणे नेगोशिएशन्स जेको आहे सो उनखे चांस ॾिनो वञे। ऐं मुंहिंजे ख़्याल में आइडियल ॿिन्ही जे लाइ न ही सिचुएशन, ईरानियन साइड खे ॾिसूं या यूएस साइड खे, बट जेका कॉस्ट ई उहा पोइ वधंदी पई वञे मैनेज थियण खां ॿिन्ही जे हथनि मां, त पोइ हुन नेगोशिएशन्स इहे स्टार्ट कयो ऐं इहो हींअर जेको MOU आहे उहो साइन थी चुको आहे। अच्छा सर, हींअर त जेका डिस्कशन थिए पई या जीअं ईरान जी क़यादत हिन खे पोर्ट्रे करे पई, नज़र बि अचे पियो त हू हिनखे पंहिंजी विक्ट्री जेका आहिनि उहा सम्झनि पिया या उनखे सेलिब्रेट ईअं था कनि। सो अव्हांखे छा थो लॻे थो वाकई उन्हनि विन कयो आहे? जेका बि हींअर ताईं जी सूरत हाल आहे, पाण ॾिसूं पिया त उन्हनि जा मुंजमद असासा जेके $12 मिलियन आहिनि ॿिनि क़िस्तनि में ॿुधाए पियो त उहे रिलीज़ पिया थियनि। $300 अरब उन्हनि खे नए सिर तामीर जे लाइ मिलनि पिया। बैलिस्टिक मिसाइल ते ट्रम्प साहब पाण चवे थो त ॿियनि मुल्कनि वटि आहिनि, हुननि वटि बि हुजणु खपनि, ईरान वटि। त पोइ छा था ॾिसो कंडीशन जेका हींअर ताईं आहे उहा कहिड़ी कुवत या कहिड़ो मुल्क वधीक सोभारो नज़र अचे पियो अव्हांखे? मुंहिंजे ख़्याल में त जेकॾहिं हाणे ऑब्जेक्टिव जी ॻाल्हि कयूं था त जेको मेजर ऑब्जेक्टिव हो स्टार्ट में जॾहिं वार शुरू थी त रिजीम चेंज हो, उहो न थियो। इन जो मतिलबु इहो आहे त जेको कोर इंट्रस्ट हो, जेको कोर ऑब्जेक्टिव हो यूएस इसराइल जो, उहो पूरो न थियो। उन खां पोइ ईरान सर्वाइव करे वियो। ईरान जे लाइ सभु जेको मेन कोर ऑब्जेक्टिव हो इहो हो उन्हनि जो सर्वाइव करणु, उन्हनि जी रिजीम जो सर्वाइव करणु, उनजी स्टेट जो सर्वाइव, त हो उन में करे विया। हाणे मुंहिंजे ख़्याल में त ही जेका सिचुएशन आहे हींअर, इहा कोशिश जेका यूएस साइड इहा कई त हिकु विन विन सिचुएशन क्रिएट कजे ॿिन्ही धुरियुनि जे लाइ। पर हाणे ईरान जी तरफ़ां क्लेम इहे आहिनि त हो सोभारा थिया आहिनि, यूएस चए थी असां सोभारा थिया आहियूं। पर इंट्रस्टिंग ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ईरान जे अंदरि बि हिन डील खे वठी करे ॾाढी तनक़ीद थी रही आहे, ऐं तक़रीबन 50 जे लॻभॻि पार्लियामेंटेरियन आहिनि जंहिं ॻाल्हि कई पई कल्ह त असां धरणो ॾींदासीं, जेको आहे सो स्पीकर जे जेको सेशन थींदो असां स्पीकर ऑफिस जे साम्हूं, त हिन में असां हिन डील जे करे असां पंहिंजी सॉवरेनिटी लूज़ करण पिया वञूं। त उते बि अहिड़ियूं जेके हार्ड कोर माण्हू आहिनि उहे अहिड़ियूं ॻाल्हियूं कनि पिया, यूएस में बि हार्ड कोर माण्हू अहिड़ियूं ॻाल्हियूं कनि था। त लेट्स असां हिनखे जेकॾहिं ईअं ॾिसूं त जेकॾहिं ही विन विन सिचुएशन बि आहे ॿिन्ही धुरियुनि जे लाइ, त पोइ बि मुंहिंजे ख़्याल में मां सम्झां थो त ईरान इन विन विन सिचुएशन में बि ईरान जेकॾहिं इहा विन विन सिचुएशन क्रिएट कई आहे, हिकु गिवन दी जेका उन्हनि जी कैपेबिलिटीज़ हुई उन्हनि खे ॾिसंदे, त मुंहिंजे ख़्याल में त हो बहितर रहिया आहिनि सॼे ओवरऑल सॼी सिचुएशन में। त असां हिनखे विन विन सिचुएशन ॾिसणु खपे। ऐं विन विन सिचुएशन बि जेको पावर इम्बेलेंसिस आहे ॿिनि कंट्रीज़ में, ईरान ऐं यूएस इसराइल, त जेकॾहिं हो बि उहा क्रिएट करे वियो आहे त मुंहिंजे ख़्याल में उन्हनि जे लाइ इहो तमामु बहितर डील आहे मुंहिंजे ख़्याल में ईरान जे लाइ। बिल्कुलु, जेके उन्हनि खे असासा बि मिलनि पिया, $300 अरब जेके उन्हनि खे मिलंदा, या पाण ॾिसूं पिया त हाणे तेल जो विकिरो दुनिया लेवल ते उहो करे सघनि था। आर्ज़ी तौर ते 60 ॾींहंनि जो उन्हनि खे लाइसेंस बि अमेरिका इशू कयो आहे। त फ्यूचर छा था ॾिसो ईरान जो? हा, कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त जेकॾहिं वाकई इहे समूरियूं पाबंदियूं ख़तमु थियनि थियूं, उन्हनि जा सीज़ थियल असासा मिलनि था, या हू ट्रेड करे सघनि था आज़ादु तरीक़े सां, त पोइ ईंदड़ कुझु अरसे में, कुझु सालनि में ईरान हिकिड़ो ख़िते में हिकिड़ो तमामु बहितर मुल्क थी साम्हूं अची सघे थो, छाकाणि त 47 साल पाबंदियुनि बावजूदि हुननि एतिरो कुझु अचीव कयो आहे पंहिंजो दिफ़ा जे हवाले सां या ॿियो। त पोइ जेकॾहिं पाबंदियूं ख़तमु थियनि थियूं त पोइ किथे था ॾिसो सर अव्हां ईरान खे? माशी तौर ते ईरान जे लाइ ही तमामु घणी वॾी कामयाबी आहे। उनजी वजह इहा आहे त ईरान में हींअर माशी हालात तमामु ख़राब आहिनि जंग खां पोइ, ऐं अॻु में बि को हालात माशी तौर ते सुठा न हुआ, पाबंदियुनि जो ज़ोर हो तमामु घणो। हाणे जेकॾहिं पेट्रोकेमिकल जेके उन्हनि जा प्रोडक्ट्स आहिनि इंटरनेशनल मार्केट में वेंदा, ज़ाहिर आहे उन्हनि सां तमामु घणो, ऐं तव्हां इहो रियलाइज़ कयो त ईरान में तेल ऐं गैस तमामु घणी तादाद में मौजूदु आहे, वॾी मिक़दार आहे हुनजी, त उन जा इम्पैक्ट थोरो वक़्तु लॻंदो ट्रांसलेट थियण ते ग्राउंड लेवल ते, जेसि ताईं माण्हुनि ताईं उहो रिलीफ वञे। हाणे जीअं ॻाल्हि थियनि पियो त जेके फ्रीज़ फंड आहिनि उनजी प्रेसिडेंट वाइस प्रेसिडेंट ॻाल्हि कई जेडी वेंस साहब, त उहे असां अनफ्रीज़ कंदासीं, ऐं उहे अनफ्रीज़ ईअं थींदा त जेके ईरानियन आहिनि उन फंड्स मां यूएस एग्रीकल्चर मार्केट मां प्रोडक्ट्स करे सघनि था। उन में जेको आहे सो ज़ाहिर आहे जेके डेली कंज़म्पशन जूं शयूं उन चयो त इन सां जेके यूएस फार्मर आहिनि उन्हनि जो फ़ाइदो थींदो, उन्हनि जूं प्रोडक्ट्स बि खपंदियूं, ऐं जेके ईरानी माण्हू आहिनि उन्हनि जो इहो फ़ाइदो थींदो त हुननि खे सस्ते
जेका दामनि ते मुनासिब हू जेको आहे सो खुराक खाद खुराक सां रिलेटेड जेके आहिनि शयूं मिलंदियूं त ॿिन्ही जे लाइ विन विन सिचुएशन आहे। त ईरान खे मुंहिंजे ख़्याल में त माशी तौर ते इन ते बिल्ड करणो पवंदो। ऐं तव्हां सही चओ था इहो। ऐं हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां ॿुधाईंदो हलां त पाकिस्तान जे पर्सपेक्टिव सां जेका ईरान पाकिस्तान गैस पाइपलाइन आहे उन ते हाणे सीरियसली पाकिस्तान खे परसू करणो पवंदो। ईरान जे तरफ़ां साइड ते उहा कंप्लीट थियल आहे। सैंक्शन्स जे करे जेके सेकेंडरी सैंक्शन्स उन्हनि जे करे पाकिस्तान पंहिंजी साइड ॾांहुं उन्हनि खे अॻिते वधाए न सघियो उन पाइप। पाकिस्तान में बि एनर्जी जो बहरान आहे हिन वक़्तु तमामु घणो। लोड शेडिंग जो मसलो आहे, गैस जो मसलो पाण आहे। उन ते ज़रूर ईंदासीं त पाकिस्तान खे हिन कामयाब सफ़ारतकारी जा फ़ाइदा कहिड़ा थींदा उन ते ज़रूर ईंदासीं। पर हीअ जेका अमरीकी कांग्रेस में करारदाद मंज़ूर थी आहे उन ते बि जेकॾहिं पाण ॻाल्हायूं त हाणे उते न रुगो डेमोक्रेट्स पर जेके रिपब्लिकन आहिनि उहे बि साथ ॾियनि पिया डेमोक्रेट्स जो। जीअं अॼु जेका सूरत हाल पैदा थी आहे त मतिलबु 50 माण्हू हिमायत कनि था, 48 मुखालफ़त कनि था। उते बि जेका ट्रम्प साहिब जी पोज़ीशन वीक थिए पई इन खे कीअं पिया ॾिसो। ऐं पोइ मिड टर्म इलेक्शन बि आहे, पोइ इन जा जेके नतीजा आहिनि उन ते बि असरअंदाज़ थी सघनि था ऐं ट्रम्प साहिब जी पार्टी जी पोज़ीशन अञा वधीक कमज़ोर थी सघे थी। सिंबोलिकली त इहो ॾाढो अहम आहे। छाजे करे जो तव्हां ॾिसो त सेनेट में रिपब्लिकन जी अक्सरियत आहे। उते जेकॾहिं अहिड़ी करारदाद मंज़ूर थी वञे थी त इहो मतिलबु इहो आहे त कुझु रिपब्लिकन्स हिन खे सपोर्ट कनि था या उहे करे रहिया आहिनि। त जेको हिकु स्टांस हो पॉलिटिकल स्टांस हो वीक थिए थो। इन सॼे वार जो जेको नैरेटिव हो जंहिंजे करे इहा वार जे गिर्द जेको नैरेटिव ठाहियो वियो त हीउ सिंबोलिकली तमामु घणी अहम आहे डेमोक्रेट्स जे लाइ। ॾिसणो पवंदो त हो उन ते कीअं बिल्ड कनि था ऐं उन खां पोइ मिड टर्म में हो कीअं वञनि था। अनफॉर्चुनेटली प्रॉब्लम हिते इहो आहे त जेके डेमोक्रेट्स आहिनि उहे बि उन्हनि जी का क्लियर पॉलिसी नज़र कान पई अचे, चाहे वार हुजे या न हुजे। उन्हनि वटि का मज़बूत पॉलिसी प्लान न आहे। ख़ासि तौर ते तव्हां ॾिठो हूंदो त 2023 में खां वठी जॾहिं खां गज़ा में इहो मामिलो शुरू थियो त उन टाइम बाइडन प्रेसिडेंट हो, ट्रम्प साहब बाद में आया। त उन्हनि जी जेका पॉलिसी रही त हो त हिकु कंफ्यूज पॉलिसी जंहिंमें को क्लियर नज़र न पियो अचे। त उहो ॾिसणो पवंदो त हाणे मिड टर्म में जेके डेमोक्रेट जेका लीडरशिप आहे उहा कीअं इन सॼिनि शयुनि खे गैदर करे ऐं पंहिंजो हिकु नैरेटिव ठाहे थी। उन्हनि खे हिकिड़ो पंहिंजी पॉलिसी पंहिंजो नैरेटिव ॾियणो पवंदो जेकॾहिं उन्हनि खे हिन करंट नैरेटिव खे काउंटर करणो आहे। अदरवाइज़ जे उहो पावरफुल न हूंदो ऐं उहो वार जे ख़िलाफ़ न हूंदो ऐं उहो किथे विच ते बीठा हूंदा बाबा असां हे बि चाहियूं था हीअं चाहियूं था इसराइल सां गॾु बि आहियूं न आहियूं बि, त पोइ मुंहिंजे ख़्याल में उहा शइ बाहि न थींदी मिड टर्म में ऐं पोइ रिपब्लिकन सर्वाइव करे सघनि था। पर जेकॾहिं उहो हुननि हिकिड़ो मज़बूत ऐं वाज़े पॉलिसी ॾिनी त पोइ मुंहिंजे ख़्याल में हुननि खे विक्ट्री मिली सघे थी। तव्हां ॾिठो हूंदो जीअं न्यूयॉर्क में जेके मेयर जा इलेक्शन थिया त जेको डेमोक्रेट मेयर हो उन हिकु वाज़े पॉलिसी ॾिनी, यानी हो इफ एंड बट्स न पियो चए। हो चए पियो ही शयूं क्लियर, मां हिननि शयुनि ते मुंहिंजो ही स्टांस आहे ऐं मां हिते बीठो आहियां। चाहे तव्हां मूंखे रेडिकल चयो ऐं डेमोक्रेट्स जे अंदरि माण्हू हुनजी मुखालफ़त कई पोइ बो खटे वियो। त हिकु वाज़े जेसि ताईं पॉलिसी हिते जेके वोटर आहिनि ख़ासि तौर ते नसीब जेके जेनज़ीज़ आहिनि या जेके उहे माण्हू जेके हींअर नौजवान माण्हू आहिनि उन्हनि जा सेंटिमेंट्स वार खे वठी करे तमामु हू वार पसंदि नथा कनि, हू वार जे ख़िलाफ़ आहिनि। हू हिकु पीस चाहिनि था मिडल ईस्ट में। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधाईंदो आहियां त हिते जा जेके नौजवान आहिनि हाणे उहा जेका जनरेशन्स आहे पॉलिटिशियंस जी, अमेरिकन पॉलिटिशियंस जेके 100% सोल्ड आहे जेको इज़राइल जी फॉरेन पॉलिसी ते, हाणे जा जेके नई जेका ही जनरेशन अचे पई, चाहे उहे पॉलिटिशियंस हुजनि, हेठे लेवल जा माण्हू हुजनि, नौजवान, उहे उन शइ खे बाहि न पिया कनि, उहे सवाल कनि पिया, क्रिटिसाइज़ कनि पिया। त ही वॾो हिकु चेंज हिते ग्राउंड ते नज़र अचे पियो। बिल्कुलु। ऐं जीअं सर अवां चयो त जंगियुनि जे ख़िलाफ़ आहिनि त ट्रम्प साहिब बि त नारो इहो ई हणी आयो त उहो अमेरिका खे नयनि जंगियुनि में न वठी वेंदो, नोबेल पीस प्राइज़ जा बि ख़्वाब ॾिसे पियो। पर जेका सूरत हाल पैदा थी ग्रीनलैंड जे हवाले सां शुरू में जेका उन्हनि पॉलिसी अख़्तियार कई त पंहिंजा ई जेके इतिहादी उनजे ख़िलाफ़ थी विया। ईरान जे मसइले ते नेटो असां ॾिठोसीं त बिल्कुलु बि ट्रम्प साहिब जे अपीलनि जे बावजूदि कंहिं हुनजो साथ कोन ॾिनो। मिडल ईस्ट जी सूरत हाल हुजे त उते इहे दावा हुआ त उते जेके अॾा वग़ैरह आहिनि उहो उनजो दिफ़ा कंदो, उनमें हू नाकाम थी वियो। त पोइ इहे केतिरियूं वॾियूं नाकामियूं अवां ॾिसो पिया ट्रम्प साहिब जूं ऐं उन्हनि जा पोइ नतीजा कीअं था ॾिसो पियो उनजी सियासत ते? उनजो मां तव्हांखे ॿुधायो त उनजे लाइ अपोज़िशन जेका आहे, जेका डेमोक्रेट पार्टी आहे,
उहा मज़बूत हुजे न, उहो उनखे अचे बिल्ड कनि ऐं पंहिंजो हिकिड़ी पॉलिसी ॾियनि, प्लान ॾियनि न, त ही सभु कुझु हिन ग़लति कयो, असां हाणे हीअं कंदासीं, असांजी इज़राइल जी पॉलिसी छा आहे। त मां त हिते ॾिसां थो त जेके ॿई पार्टियूं आहिनि उन्हनि में को फ़र्क़ु कोन्हे जॾहिं इज़राइल खे वठी करे या फॉरेन पॉलिसी जी ॻाल्हि अचे थी, इज़राइल खे ख़ासि तौर वठी करे, त ॿिन्ही में को फ़र्क़ु नज़र कोन थो अचे। ऐं डेमोक्रेट अञा कंफ्यूज़ आहिनि त छा असांखे केतिरो इन शइ खे इन जी मज़म्मत करणी आहे, इन सां गॾु वञिणो आहे। जा मिसाल तौर जेको इकोनॉमिक पॉलिसी आहे उन्हनि जी उहा बि कान थी नज़र अचे हिते। त मसइलो इहो आहे, जेका प्रेसिडेंट ट्रम्प साहब आहे या उन्हनि जी पार्टी आहे, उन्हनि जे साम्हूं जेका अपोज़िशन आहे उन में हिकु लीडरशिप नज़र न पई अचे त केरु आहे लीडर उन डेमोक्रेट पार्टी जो जेको अचे करे इन सभिनी शयुनि जे गिर्द नैरेटिव ठाहे, मूवमेंट बिल्ड करे ऐं उन खां पोइ इलेक्शन में अचे। लॻे थो त उनजो फ़ाइदो थी सघे थो, उनजो फ़ाइदो थी सघे थो, पर मसइलो इहो आहे त उहो नैरेटिव बिल्ड करण जे लाइ हिकु टीम खपे, हिकु जेको आहे सो लीडरशिप खपे, जेका हुन पासे न पई नज़र अचे हींअर ताईं अहिड़ी नज़र न पई अचे। छो जो जेके वॾा चूंडूं थींदियूं, जेके वॾियूं इलेक्शन्स आहिनि, मेयर जा इलेक्शन तव्हां न्यूयॉर्क में ॾिठा, तव्हांखे नज़र आयो त हिकु सोली हिकु जेका लीडरशिप हुई उन कहिड़े तरीक़े सां पंहिंजी कैंपेन कई ऐं ॾाढी क्लियर कैंपेन हुई। त हिन नेशनल इश्यूज़ जेके बि इन्हनि ते बि क्लियर कैंपेन खपे, लीडरशिप खपे, टीम खपे, पोइ त को हुनजो इम्पैक्ट थी सघे थो। अदरवाइज ॾिसो ग्राउंड रियलिटी हींअर हालात आहिनि अहिड़ा जंहिंमें जेकॾहिं डेमोक्रेट्स पंहिंजो सभु कुझु यानी कि हिकु सुठी लीडरशिप ऐं पंहिंजे नैरेटिव खे बिल्ड करे अचनि त उहे चैलेंज करे सघनि था, पर उन्हनि खे इहो करिणो पवंदो, अदरवाइज ॾाढो ॾुखियो थींदो। सही। अच्छा, हाणे जेकॾहिं अचूं इसराइल जे हवाले सां जेका पॉलिसी आहे, जेके ख़बरूं असां हिते वेही पढ़ूं था उन्हनि में त इहो बि आहे, ऐं इवन JD वैंस साहब जा बयान, पहिरें डोनाल्ड ट्रम्प जी जेका फ़ोन कॉल थी, वरी लीक थी या कराई वई, जंहिंमें उन्हनि चरियो करार ॾिनो, नाशुक्रो करार ॾिनो, पोइ जेके JD वैंस साहब जा बयान आया त सवाइ अमरीका जे हाणे ख़िते में को अहिड़ो मुल्क कोन्हे जेको ट्रम्प इन जी नेतन्याहू जी सपोर्ट कंदो हुजे इन लेवल ते। वरी ॾिठोसीं त इसराइल जी जेका अपोज़िशन आहे, अॻूणो वज़ीर आज़म, उहो बि चवे थो त भई जेकी पॉलिसियूं आहिनि नेतन्याहू जूं उनजे करे हाणे न रुगो अमरीका पर मग़रिब जा खोड़ मुल्क जेके आहिनि हाणे उहे इसराइल खां परे थींदा था वञनि। त पोइ फ्यूचर छा था ॾिसो इसराइल जी क़यादत, ख़ासि तौर ते नेतन्याहू जे फ्यूचर ते पाण ॻाल्हायूं। ख़बरूं इहे बि आयूं त ट्रम्प जी इंतिज़ामिया हाणे अपोज़िशन जूं जेके पार्टियूं आहिनि उन्हनि सां वधीक रिलेशन रखनि पिया, त पोइ नेतन्याहू जो फ्यूचर छा था ॾिसो? त रिजीम चेंज जो नारो तूं हणी आया ईरान जे लाइ, पर उते पंहिंजे लाइ उनजे लाइ केतिरियूं परेशानियूं ईंदड़ वक़्त में ॾिसो पिया, या अमरीका जूं पॉलिसियूं स्पेसिफिक इसराइल या नेतन्याहू जे हवाले सां छा था ॾिसो ईंदड़ ॾींहंनि में? जेको नेतन्याहू जो सवाल आहे त कंहिं बि लीडर लाइ इहो तमामु ॾुखियो हूंदो आहे त हिकु वार में वञण खां पोइ जेकॾहिं हुनजा आउटकम ऑब्जेक्टिव अचीव नथा थियनि त पोइ सर्वाइव करे। तव्हां ॾिठो हूंदो वॾा लीडर वर्ल्ड वार 1 में 2 में जॾहिं हुननि वार में ऑब्जेक्टिव अचीव न कया या हुननि वार विज़िबली खटी न, त पोइ न सर्वाइव करे सघिया। ऐं इवन तव्हां ॾिठो वर्ल्ड वार 2 में विंस्टन चर्चिल उन खां एतिरी वॾी विक्ट्री खां पोइ बि सर्वाइव न करे सघियो ऐं उनखे वञिणो पियो। त हिते मां सम्झां थो त नेतन्याहू जी जेसि ताईं ॻाल्हि आहे इंडिविजुअली त हुनजे लाइ ॾाढो ॾुखियो थी वेंदो मेंटेन करणु। ॿीहर जेको आहे जो वज़ीर आज़म जी पंहिंजी कुर्सी बचाइण, इहो मुश्किल हुन लाइ ज़रूरु थींदो। जेसि ताईं इज़राइल सेंट्रिक ॻाल्हि कयूं था, मुल्क जी ॻाल्हि कयूं था, त उन जे लाइ पॉलिसी चेंज करणु, हींअर तव्हां ॾिठो त JD वैंस साहब जो जेको बयानु हुन में चयो, हुन त कैबिनेट जा जेके बीबी जी कैबिनेट जा जेके मिनिस्टर आहिनि उहे इहो था ॻाल्हाइनि त उन्हनि खे इहो संभालणु खपे त असां जेको आहे उन्हनि जो त हाणे जेका स्टेट आहे जेका उन जे करे पॉलिसी चेंज करणु, उन जे तरफ़ पॉलिसी चेंज करणु, मां सम्झां थो त इहो थोरो मुश्किल हूंदो। छाजे करे जो अगेन हिते जेके लॉबीज़ आहिनि ऐं जेका सपोर्ट आहे, जेका रूटेड सपोर्ट आहे, उहा ज़ाहिर आहे आहिस्ता आहिस्ता थोरी घटि थिए पई, पर उन में एतिरो वॾो चेंज आणणु इज़राइल सेंट्रिक जेका पॉलिसी आहे, मां सम्झां थो त उन में अञा वक़्तु लॻंदो। ऐं हिन वक़्तु कुझु उन में फिशर्स आया आहिनि, यानी कि ज़ाहिर आहे डिसएग्रीमेंट आया आहिनि, पर इहे लीडरशिप लेवल ते आहिनि, स्टेट लेवल ते अञा ताईं नथो नज़र अचे। बिल्कुलु। अच्छा सर, हाणे अचो हुन पासे त पाकिस्तान खे कहिड़ा फ़ाइदा थी सघंदा? हिकिड़ो त ईरान जो मसइलो आहे, उतां खां असांखे गैस बि मिली सघे थी, ग़ालिबन हाणे घणो इम्कानु आहे, पाबंदियूं न हूंदियूं त उहा लाइन त पाकिस्तान जे बॉर्डर ते पहुतल आहे गैस पाइपलाइन। तेल जा मसइला आहिनि,
ख़ासि तौर ते अमेरिका सां जेके रिलेशन बहितर थिया आहिनि पाकिस्तान जा, त पाकिस्तान उन मां कीअं फ़ाइदो हासिलु करे सघे थो? अमेरिका सां रिलेशन बहितर थियणु, बर्तानिया सां, मग़रबी मुल्कनि सां, जिते किथे वाह वाह त लॻी पई आहे फ़िलहाल, हीअ जेका सफ़ारती कामयाबी आहे उनखे पाकिस्तान कीअं पंहिंजे फ़ाइदे में इस्तेमालु करे सघे थो? यूरोपी मंडियुनि ताईं पाकिस्तान जी रसाई हुजे, GSP+ जो जेको दर्जो उन में तोसी हुजे, या कश्मीर वारो जेको मसइलो हुजे, इन्हनि मामलनि खे हल कराइण या फ़ाइदा हासिलु कराइण में पाकिस्तान खे फ़ाइदा वठी सघे थो? हिते येल में हिकिड़ी कॉन्फ्रेंस थी ऐं हुते माइकल कुगलमैन जेको साउथ एशिया पॉलिसी ते नज़र रखे थो US जी, उन हिकिड़ी ॻाल्हि कई त जेका US जी पॉलिसी आहे पाकिस्तान खे वठी करे हिन टाइम उहा 3 C's पॉलिसी आहे, यानी कि उन में क्रिटिकल मिनरल्स, क्रिप्टो ऐं काउंटरिंग टेररिज्म, इहे 3 C's वॾा अहम आहिनि। हाणे अचूं था त पाकिस्तान हिननि ते छा बिल्ड करे सघे थो। जेको क्रिटिकल मिनरल्स आहे, मां सम्झां थो त पाकिस्तान खे इन ते बिल्ड करणु खपे US सां। US खे हींअर क्रिटिकल मिनरल्स खपनि था ऐं पाकिस्तान में तमामु घणी मिक़दार में आहिनि, ऐं पर मसइलो इहो आहे त उहे जेके आहिनि उहे बलोचिस्तान ऐं KPK जे घणे रीजन में उते अचनि था, त उते हिकु पीस एस्टेब्लिश करणु ऐं उते जेको आहे सो लोकलाइज़ इंसेंटिव करणु उन क्रिटिकल मिनरल्स जी जेका इन्वेस्टमेंट अचे थी, प्रोसेसिंग ज़ोन जेके आहिनि, मां सम्झां थो त पाकिस्तान खे उन तरफ़ वञणु खपे त US इन्वेस्टमेंट करे उहे प्रोसेसिंग ज़ोन पाकिस्तान में ई क्रिएट करे, उन्हनि एरियनि में ई क्रिएट करे जिथां इहे क्रिटिकल मिनरल्स निकिरनि था, ताकि पाकिस्तान जी जेका लोकल माण्हू आहिनि उतां जा, उन्हनि जो फ़ाइदो थिए, उन्हनि जी एम्प्लॉयमेंट वधे, ऐं जेको उते रिसेंटमेंट आहे इंटरनेशनल जेका इन्वेस्टमेंट आहे उन जे ख़िलाफ़ उहो बि घटि तॾहिं थी सघे थो जॾहिं लोकल माण्हुनि खे उन में पार्टनर कयो वञे, उन में उन्हनि खे उन्हनि जी उन मिल्कियत में उन्हनि खे शामिल कयो वञे, उन्हनि सां इंसेंटिव शेयर कया वञनि। त मां सम्झां थो त उहा जेका प्रोसेसिंग ज़ोन्स जॾहिं ईंदा क्रिटिकल मिनरल्स जा, त उहो हिकिड़ी वॾी इन्वेस्टमेंट आहे बिलियंस ऑफ डॉलर्स जी, उहा पाकिस्तान जे लाइ बहितर साबित थी सघे थी। ॿियो मामिलो क्रिप्टो जो आहे। हाणे क्रिप्टो में बि घणा इफ्स एंड बट्स आहिनि, त क्रिप्टो केयर पियो करे, उनजी इन्वेस्टमेंट खां वटा कहिड़े तरीक़े जी आहे। थर्डली काउंटर टेररिज्म आहे। तव्हां ॾिसो पिया पाकिस्तान में हींअर वरी जेका इंसर्जेंसी आहे टेररिज्म जी वधी रही आहे, त हिते बि कोऑपरेशन करण जी तमामु घणी ज़रूरत आहे। पर जेको फर्स्ट पाकिस्तान जो मसइलो आहे उहो माइशी मसइलो आहे, इकोनॉमिक मसइलो आहे। हींअर गैस पाइपलाइन पाकिस्तान खे ईरान सां तालुक सुठा आहिनि, US सां बि सुठा आहिनि, सैंक्शन्स वठनि पियूं। हाणे गैस पाइपलाइन कीअं करे पाकिस्तान खे विछाइणी आहे, छाजे करे जो एनर्जी सेक्टर ई उहो सेक्टर आहे जंहिंमें पाकिस्तान जा सभ खां घणा बिल जेके आहिनि, जेके फाइनेंसिस बिल आहिनि, उहे वञनि पिया उन में। जेको इम्पोर्ट पियो थिए ऑयल, जेकॾहिं सस्तो मिली वञे थो ईरान मां, त मां सम्झां थो इहो पाकिस्तान जे लोकल कंज्यूमर्स जे लाइ, जेके माण्हू आम माण्हू आहिनि, उन्हनि खे तमामु घणो रिलीफ मिलंदो, सस्तो ऑयल, सस्तो गैस वठी करे, ऐं उन ते पाकिस्तान जी इकोनॉमी बि बिल्ड थींदी। ईरानियन एनर्जी में वॾो पावर आहे, जेकॾहिं उनखे सही सां यूटिलाइज़ कयो वञे, ऐं पाकिस्तान वटि स्किल सेट मौजूदु आहे, लेबर बि मौजूदु आहे, ऐं पाकिस्तान हिकु मीडियम इकोनॉमी तौरु उभरी सघे थो जे हिननि तमामु शयुनि खे यूटिलाइज़ कयो वञे। सही, ठीकु आहे। इम्तियाज़ अली चांडियो साहब, तमामु घणी महिरबानी सर, अवां असांखे वक़्तु ॾिनो। नज़ीम इम्तियाज़ अली चांडियो साहब, उन्हनि जो मौक़िफ़ अवां जे साम्हूं आहे। बार बार सुवाल हाणे इहो पियो थिए त पाकिस्तान इन्हनि मौक़ियुनि मां केतिरो फ़ाइदो ऐं कहिड़ो फ़ाइदो हासिलु करे सघे थो, उन ते पाण वधीक बि ॻाल्हाईंदासीं। ऐं कुझु जेका पाकिस्तान जी अंदरूनी सियासी सूरत हाल आहे, क़ौमी असेंबली में जेका बिलावल साहब जी स्पीच कई आहे, इहे समूरा मामला डिस्कस आणींदासीं। ऐं ब्रेक खां पोइ हींअर वक़्तु पियो ब्रेक जो, वापसि ईंदासीं त हिन मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में अव्हांखे चऊं था भलीकार, ऐं पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं पाकिस्तान जी सियासी सूरत हाल, क़ौमी असेंबली में जेकी तक़रीरूं थियनि पियूं थियूं, ख़ासि तौर ते जेको कश्मीर में मामिलो हले पियो सीटूं, मख़सूस सीटुनि जे हवाले सां, या पाकिस्तान में जेके सीटूं आहिनि 12 जे लॻभॻि, उते जेको इहे एतिजाज वग़ैरह थियनि पिया, उन ते अॼु तक़रीरूं थियूं आहिनि, उन ते बि ॻाल्हाईंदासीं। पोइ पाण ईरान, पाकिस्तान ऐं अमरीका जेके मामला, ख़ासि तौर ते ईरानी क़यादत जो पाकिस्तान अचणु, उन ते बि ॻाल्हाईंदासीं। सीनियर सहाफ़ी, तर्ज़निगार ऐं एंकर पर्सन आहिनि
कुर्बान बलोच साहब उहे असां सां इस्लामाबाद वञा वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। कुर्बान बलोच साहब, तमामु घणी महिरबानी साईं, अवां असां लाइ वक़्तु कढियो। सर, पाण जेकॾहिं शुरूआति कयूं, जेके तकरीरूं हलनि पियूं क़ौमी असेंबली में बजट सेशन दौरान, त अॼु पाण ॾिठोसीं त ख़ासि तौर ते जेका बिलावल भुट्टो ज़रदारी साहब तकरीर कई, तमामु घणी तनक़ीद कई उन्हनि वज़ीर दिफ़ा ते, जंहिंजो इहो चवणो त रावला कोट में जेके एहतजाज कनि था इहे कश्मीरी न आहिनि या उन्हनि खे गद्दार हुजण जा सर्टिफिकेट बि ॾिना था वञनि। उते जेका एहतजाज कंदड़ कमेटी आहे उनखे हाणे त पाबंदी बि उन ते मढ़ी वई आहे। कीअं था ॾिसो इहे मामला, ख़ासि तौर ते जेके उहे एहतजाज कंदड़ माण्हू, उन्हनि जो जेको इहो मुतालबो आहे त जेके पाकिस्तान में मख़सूस सीटूं आहिनि उहे हुकूमत ठाहिण या डाहण में इस्तेमालु थींदियूं आहिनि, उहे ख़तमु कजनि पहिरियों, त इन मुतालबे खे अवां कीअं था ॾिसो? पोइ जेके एहतजाज थियनि पिया आहिनि, जेको हुकूमत जो वरी उते रिएक्शन आहे या जेके वज़ीर साहिबान जा बयान आहिनि, उन्हनि खे कीअं था ॾिसो? जी, वॾी महिरबानी तव्हांजी। जेका सियासत हले पई, जेका माज़ी में ॾिठीसीं, उन जे भेट में ही सियासत न सिर्फ़ वज़ीर दिफ़ा मुताबिक़ जेका हुकूमत आहे ही जमहूरियत हाइबर्ड आहे, त मां सम्झां थो त ही सियासत हाइबर्ड 2 थी वई आहे। का ॻाल्हि सम्झ में नथी अचे त सियासी धुरियूं, सियासी क़यादत करण छा थी चाहे, चवण छा थी चाहे। तव्हां जीबी में नून लीग सां गॾिजी हुकूमत ठाहियो था, उहिदा विरहायो था, कंहिं वटि गवर्नर, कंहिं वटि स्पीकर, कंहिंजो वज़ीर आला, सभई जेके बि जमातूं सवाइ तहरीक इंसाफ़ जे कुझु हिकु ॿिनि माण्हुनि खे छॾे करे सभई गॾिजी वञो था। अपोजिशन बि तव्हां वटि आहे, हुकूमत बि तव्हां वटि आहे, स्पीकर, गवर्नर सभु ओके, ठीकु थी वियो, इहो गुड आहे, इन ते एतिराज़ कोन्हे। कश्मीर, आज़ाद कश्मीर में हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आहे ऐं वज़ीर आला जेको कश्मीर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे, उन अवामी एक्शन कमेटी जे हवाले सां जेके हुकुमनामा जारी कया या उते जी हुकूमत उनखे कलदम करार ॾिनो, उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत आहे। हाणे उन खां पोइ अचूं था नून लीग ते। नून लीग आज़ाद कश्मीर में हुकूमत कंदी रही आहे। कश्मीर, आज़ाद कश्मीर ऐं मक़बूज़ा कश्मीर पाकिस्तान जा तक़रीबन अनटुट हिस्सा करार ॾिना वेंदा रहिया आहिनि ऐं हाणे बि साॻी सूरत हाल आहे। त पोइ असांखे तक़रीबन 8 ॾहाकनि खां पोइ यादगिरी छो आई आहे त रावला कोट वारा कश्मीरी सचा कश्मीरी कोन्हनि, नीलम वारा पक्का कश्मीरी कोन्हनि। इन करे त कश्मीर में हिकिड़ो अवामी उभार आहे, अवामी हिकिड़ी तहरीक हले पई। जॾहिं बि कंहिं बि इलाइक़े मां बदकिस्मती सां वफ़ाक जे आॾो कंहिं पंहिंजा मुतालबा रखिया, हक़ीक़ी जाइज़ मुतालबा, हक़नि जी, अख़्तियारनि जी ॻाल्हि कई आहे, त उतां खां अहिड़ा फ़ैसिला अचनि, मां सम्झां थो त इंतिहाई अफ़सोसनाक आहे। पाकिस्तान जी तारीख़ अहिड़नि मिसालनि सां भरी पई आहे, जेको हाणे आज़ाद कश्मीर जे हवाले सां वफ़ाक़ी हुकूमत, उहो दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो मौक़ुफ़ हुजे या वज़ीर जेको सियासी मामलनि जो सलाहकार आहे राना सनाउल्लाह जो मौक़ुफ़ हुजे, ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी आज़ाद कश्मीर में हुकुमरानी करे पई, उनजो वज़ीर आला उते मौजूदु आहे। उन जे हुकूमत जेके फ़ैसिला कया उन्हनि खां जेकॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी एज़ अ पार्टी सरबराह उन खां उन बाबति मौक़ुफ़ुनि जो छा आहे मूंखे ख़बर न आहे, पर कुझु उन जे माण्हुनि जो उन हवाले सां एतिराज़ आया आहिनि त वज़ीर आला जेके फ़ैसिला कया आहिनि उहे अवामी न आहिनि। जेकॾहिं पहिरियां इन ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हिकिड़ी पॉलिसी, हिकिड़ो मौक़ुफ़ वाज़े हुजणु घुरिजे। उन खां पोइ मूं ॻाल्हि कई त जेको वफ़ाक़ जो रवियो, ही को नई ॻाल्हि कोन्हे। बिल्कुल, पाण ॾिठोसीं त हिकिड़ो सुप्रीम कोर्ट जो जज अहिड़ो बि हो जंहिं चयो त कालाबाग डैम जी मुखालफ़त कंदड़नि ते असां आर्टिकल 6 लागू कंदासीं गद्दारी जो। इहे बि पाण सिंध जे हवाले सां बि अहिड़े क़िस्म जूं फ़तवाऊं बलोचनि जे लाइ बि माज़ी में जाम ॾिसंदा रहिया आहियूं। पर तॾहिं पाकिस्तान जी तारीख़ भरी पई आहे 47 खां वठी हींअर ताईं, ऐं अहिड़ा क़िस्म जा खोड़ मसाला आया जंहिंसां वफ़ाक़ एज़ अ एंटिटी कमज़ोर थींदो रहियो आहे, कमज़ोर थींदो वियो आहे। ऐं वफ़ाक़ तव्हां 71 में वञो त पाकिस्तान बभाना बि थियो आहे। उन जा बि अहिड़े क़िस्म जा रवैया बदकिस्मती सां साॻिया जेको लाटू आहे, साॻियो चुभ आहे, उन में का तब्दीली जेका ॾिसण में नथी अचे। घटि में घटि माज़ी में सियासी धुरियूं, सियासी क़यादत हिकिड़ी क्लियर कट मौक़ूफ़ रखंदी, ॻाल्हि सम्झ में ईंदी त जेको हुक्मरान इत्तेहाद वारो छा थो चवे, अपोजिशन वारो छा थो चवे, जेको वफ़ाक़ में हुक्मरानी करे पियो छा पियो चए। हाणे त बिल्कुलु का ॻाल्हि असांजे घटि में घटि मां जनरल
मां सम्झां थो त इस्लामाबाद में तक़रीबन 26 साल मूं जर्नलिज़म कई आहे। ही 2-3 साल जेको PDM जी हुकूमत खां पोइ जेका सियासत थिए थी, घटि में घटि इहा सियासत मुंहिंजे सम्झ खां ॿाहिरि आहे त केरु छा थो चवणु चाहे। पाकिस्तान बिलावल भुट्टो ज़रदारी तनक़ीद नून लीग ते करे थो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आज़ाद कश्मीर जे अवामी एक्शन कमेटी आहे उन बाबति मोक़ छा आहे, का ॻाल्हि क्लियर कोन्हे। छो तंहिं करे शयूं एॾे हद ताईं जेके पैरलाइज़ थी वियूं आहिनि, कंफ्यूज़ थी वियूं आहिनि, जो अवाम भी परेशान आहे, सियासी स्टेक होल्डर त मां सम्झां थो त उन्हनि जी मत मारिजी वई आहे। का बि पार्लियामान में जेको कुझु थिए थो उहो बि असांजे साम्हूं आहे। अपोज़िशन जो ॻाल्हाइण कंहिंखे उनजी ज़बान बंदी आहे, उन ते त बिलावल भुट्टो ज़रदारी एज़ अ पार्टी चेयरमैन, एज़ अ जमहूरी शहीद बेनज़ीर भुट्टे जे पुट जी हैसियत सां उन ते त कॾहिं कोई उन ज़बान कोन खोली आहे। मौलाना अच्छा बिलावल साहब, अॼु जेको मुतालबो MQM वारनि खां कयो, तव्हांखे कराची अज़ीज़ आहे त नून लीग जी हुकूमत जो इतिहाद साथ छॾे ॾियो, वज़ारतुनि तां हलिया वञो, इहो मुतालबो कहिड़े उन में कयो आहे तनाज़ुर में? यार हर ॻाल्हि ई आहे त पाण में वेठा आहियूं, टोटली सियासत आहे, केर बि संजीदा कोन्हे। MQM या हर MQM खे ॿिनि शयुनि में कयो। हिकिड़ो उहो उर्दू स्पीकिंग जेको सिंध सां मोहबत करे थो, उहो सिंध जा मसाला हल करणु चाहे थो। ॿियो आहे त तव्हां जॾहिं बि तव्हां वटि सीरियस संजीदा क़िस्म जा मसाला अचनि, बजट अचे, अवामी मसाला अचनि, तव्हां उन ते सियासत कयो। MQM पाकिस्तान बि साॻी शइ करे थी, पाकिस्तान पीपल्स पार्टी बि साॻी शइ करे थी। माज़ी में असां उनजा नतीजा भोॻिया आहिनि, सिंध उनजा नतीजा भोॻिया आहिनि सियासत जा। कतलेआम थी आहे, उर्दू सिंधी जेका स्पीकिंग माण्हू आहिनि उन्हनि में जेको ॾार विधो वियो आहे, उहो उनखे सियासी जमातूं, सियासी धुरियूं जेके उनखे उनजो फ़ाइदो वठणी उनखे जेको फेराए घेराए इस्तेमालु कनि थियूं। मां सम्झां थो त किथे बि इहो सिंध जे फ़ाइदे में न MQM करे पई, न पाकिस्तान पार्टी करे पई। ही जमहूरी, ही बजट, ही सियासत आहे। को इख्तियार खसणु चाहे थो, इख्तियार वठणु चाहे थो, को इख्तियार ॾियणु नथो चाहे। इन हद ताईं इहा जदोजहद आहे। उन लाइ पोइ सिंध जे जेको वदानत आहे, मां सम्झां थो त सिंधी ॻाल्हाईंदड़, उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंध जो शहरी काॾे कोन पियो वञे, न काॾे वेंदो। ॿिन्ही धुरियुनि खे इन सरज़मीन ते रहणो आहे। तंहिं करे सियासत जेके धुरियूं इन बुनियादनि ते कनि थियूं, उहो सिंध जे फ़ाइदे में कॾहिं न आहे, न रहंदो। सही। अच्छा, हाणे जेकॾहिं अचूं त बिलावल साहब इहो बि चयो त समूरे मुल्क में बल्दियाती इलेक्शन थियणु खपे। जिते जिते पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे उते बल्दियाती इदारा फंक्शनल आहिनि। वाक़ई जेकॾहिं पंजाब में पाण ॾिसूं त अदालतुनि जा हुकुम ॿिया टिया बार बार ऐलान थियण जे बावजूदि उते बल्दियाती इलेक्शन हू कराइण लाइ तयारु कोन्हनि। ईअं ख़ैबर पख्तूनख्वा में मामला रुलिया पिया आहिनि। इन मुतालबे खे कीअं था ॾिसो त बल्दियाती इलेक्शंस थियणु खपनि समूरे मुल्क में? जाइज़ मुतालबो आहे। पंजाब में अरसे खां बल्दियाती हुकूमत मौजूदु कोन्हे, इस्लामाबाद में मौजूदु कोन्हे, जिते मुस्लिम लीग नून जी हुक्मरानी आहे। पंजाब में मुस्लिम लीग नून जी हुक्मरानी आहे। कुझु मां चवां थो, मां एज़ अ जनरल ॻाल्हि कई सियासी जमात सभिनि जी, उनमें पाकिस्तान पीपल्स पार्टी शामिल आहे, उनमें नून लीग शामिल आहे। उहे केर बि अवाम खे इख्तियार ॾियण जे लाइ उनजा मसाला बुनियादी तौर ते हल करण लाइ तयारु कोन्हे। बल्दियाती निज़ाम सॼी दुनिया में हिकिड़ो मञियल फार्मूलो आहे। तव्हां बेसिक जेके हेठि लेवल ते, ग्राउंड लेवल ते, ग्रास रूट लेवल ते जेके अवाम जा मसाला हल थियणा आहिनि शहरनि में, उहे बल्दियाती निज़ाम ज़रिए हल कया वञनि था। त पंजाब में हुकूमत बि मरियम नवाज़ एज़ अ वज़ीर आला सिर्फ़ु पाण खे शो रखणु चाहे थी, समूरा इख्तियार पाण वटि रखे थी। वफ़ाक़ में साॻी सूरत हाल आहे। सिंध में जेको निज़ाम आहे उहो मां सम्झां थो त कराची में कुझु एक्टिविटी ॾिसण में अचे थो। बाक़ी समूरी सिंध पीरी जो पाछो आहे। उते बल्दियाती निज़ाम कहिड़ो कमु करे पियो, या उते माण्हुनि जा मसाला निकासी आब जा, पीअण जे पाणी जा, सफ़ाई जा हल थियनि पिया, उहे असांजे साम्हूं उहे लिकियल ॻाल्हि त कोन्हे। अॼु सर्फ कराची एज़ अ वफ़ाक़ सूबाई गादी जे शहर असांखे असांजे दिलि जे वेझे आहे। उनखे आबाद हुजे, तरक़ी करे। सिंध सॼी ॿाराड़ी तक़रीबन 80% आबादी, 70% आबादी उनखे छा कंदो, उनजी मालिकी केरु कंदो, उनजी केरु ॻाल्हि छो नथो करे। तो इहो त करे मां सम्झां थो त बल्दियाती निज़ाम जिते आहे उते अख्तियार मुंतक़िल थियणु घुरिजनि, माली वसीला फराहम करणु घुरिजनि। इनखे डीपोलिटिसाइज़ थियणु घुरिजे। पोलिटिक्स जीअं सियासी धुरियूं, बल्दियाती इदारा
पोलिटिसाइज़ थिया, उन्हनि कमु करणु छॾे ॾिनो। सिर्फ़ु हर सियासी जमात पंहिंजो पावर शो करे थी, माण्हुनि खे कुझु नथो मिले, जेका बदकिस्मती आहे। सही। अच्छा बलोच साहब, हाणे पाण जेकॾहिं अचूं त ईरान ऐं पाकिस्तान जे लाॻापन जे तनाज़ुर में असां ॾिठोसीं बि जेके कुझु अमेरिका सां टाक्स में पाकिस्तान जो किरदारु, उनखां पोइ कल्ह ईरानी सदर जो उन्हनि जे परॾेही वज़ीर जो पाकिस्तान अचणु, जेका गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस थी, कीअं त ॾिसो हिकिड़ो वॾो सुवाल इहो थो उभिरे त पाकिस्तान जेका ही कामयाबु सफ़ारतकारी कई आहे, उनखे हू माशी फ़ाइदा उन जा कहिड़ा हासिल करे सघे थो? ईरान जे तनाज़ुर में पाण ॻाल्हायूं, पोइ ईंदासीं अमेरिका खां कहिड़ा फ़ाइदा हासिल करे सघे थो, त इन एक्टिविटीज़ खे कीअं था ॾिसो? माशी हवाले सां पाकिस्तान खे कहिड़ा फ़ाइदा थी सघनि था? तमामु घणा फ़ाइदा मौजूदु आहिनि मुआशी तौर। जेको बि मिडिल ईस्ट में बहरान रहियो, उन जेके अपॉर्चुनिटीज़, जेके मौक़ा पैदा कया, हींअर ताईं मां सम्झां थो त पाकिस्तान जी तमामु घणी पॉलिसी साम्हूं अचणु खपंदियूं हुयूं, जेके बदकिस्मती सां अञा तौर ते हुकूमती रियासती फोरम ते कंहिं पॉलिसी शक्ल में साम्हूं न आहिनि। पंहिंजे तौर ते रज़ाकाराना तौर ते जेके समुंडी बंदरगाहनि ते जेके तव्हांजी आमदरफ़्त वापार वधी आहे, त उहो रज़ाकाराना तौर ते वधी आहे। जेके बाक़ी ॿिया मौक़िया आहिनि, एयरपोर्ट्स जा मौक़िया आहिनि, तव्हांजे बंदरगाहनि में वापार खे वधाइण आहे, जिते मिडिल ईस्ट में मुतहदा अरब इमारात जैसा जहिड़ा मुल्क सीड़पकारी जे हवाले सां, सियाहत जे हवाले सां मुतासिर थिया आहिनि, उन्हनि मां फ़ाइदो वठणु पाकिस्तान खे खपंदो हो। पाकिस्तान ॾेखाओ जेको कयो सफ़ारती तौर ते, पर बुनियादी तौर ते पॉलिसी इशूज़ अञा बि साम्हूं न आहिनि आया, जेका मां सम्झां थो त पाकिस्तान जे हवाले सां उनजी कोताही, वॾी कोताही आहे। सफ़ारती कामयाबियूं आहिनि, दिफ़ाई कामयाबियूं आहिनि। जेसिताईं तव्हांजी मईशत मज़बूत नथी थिए, तव्हांजो एक्सपोर्ट नथो वधे, तव्हांजो वापार नथो वधे, ईरान खां वठी सेंट्रल एशिया ताईं तव्हांजी जेका बि कनेक्टिविटी नथी वधे, पाकिस्तान मुआशी तौर ते बहितरी तरफ़ वञण जो इम्कान कोन्हे। तो पाकिस्तान खे इन हवाले सां बाज़ाब्ता तौर ते पॉलिसी मुतारिफ़ करणु खपे, ऐं पंहिंजी जेका असांजी ब्यूरोक्रेसी आहे, जेके असांजा स्टेक होल्डर्स आहिनि, जेके इन शयुनि खे हैंडल कनि था, उन्हनि खे हिकिड़ो त मां दुआ कंदुसि त ख़ुदा ताला उनखे सान्याह ॾे, ऐं ॿियो हिते रियासत उन्हनि खे लगाम ॾे, उनखे दग ॾे त हू हिते जेको ईरान असांजे बॉर्डर ते आहे, जंहिंखां असां गैस जी इम्पोर्ट जे हवाले सां फ़ाइदा वठी सघूं था, तेल जी इम्पोर्ट जे हवाले सां फ़ाइदा वठी सघूं था, पर उहो इन सूरत में थी सघे थो जॾहिं असांजी ब्यूरोक्रेसी, असांजा स्टेक होल्डर्स होश खां कमु वठनि ऐं जेके ज़ाती मफ़ाद आहिनि उहे छॾीनि, त पाकिस्तान मुआशी तौर ते पंहिंजे पेरनि ते बीही सघे थो। पर उन लाइ ज़रूरी आहे त असांखे पंहिंजो जेके बि ज़ाती मफ़ाद छॾे रियासती ऐं अवामी मफ़ादनि खे ॾिसी पंहिंजी प्रायोरिटीज़ जेके अवलियतूं तय करणियूं पवनि। बिल्कुलु। ऐं अवामी मफ़ादनि जे हवाले सां शहबाज़ शरीफ़ साहब इहे दावा बि कंदो रहियो आहे, पार्लियामेंट में उन्हनि तक़रीर कई थी, जेको माशी इस्तेहकाम दुनिया लेवल ते अचे थो, उन जा समर जेके आहिनि असां हर हिकु पाकिस्तानी ताईं पहुचाईंदासीं। त हाणे सूरत हाल माशाल्लाह काफ़ी बहितरीन वञे पई, ईरान सां गैस पाइपलाइन हुजे, तेल जा अघु हुजनि, कुझु ॾिसो पिया त ईंदड़ ॾींहंनि में जॾहिं सूरत हाल अञा वधीक बहितर थींदी माशी हवाले सां, त को आम माण्हू खे फ़ाइदो रसंदो सर? जी, हाणे इन हवाले सां बाज़ाब्ता वफ़ाक़ी हुकूमत खे, रियासत खे पॉलिसी मां इहा ॻाल्हि कई त उन जो बाज़ाब्ता पॉलिसियुनि जो ऐलान करणो पवंदो। ही बॉर्डर एरिया जिते 47 साल इक़्तिसादी पाबंदियूं ईरान ते हुयूं, ऐं इन जे करे जेका सेंट्रल एशिया जी कनेक्टिविटी मुतासिर थी, रुकावटूं हुयूं, गैस पाइपलाइन ईरान पंहिंजे हदनि तां उहो सॼो पाइपलाइन विछायो, ऐं 2008-09 में जॾहिं सदर ज़रदारी वञी उते पीठ जो पथर रखियो, तव्हां हिन सॼे अरसे में उते अमल दरामद न कयो। मां सम्झां थो त पाकिस्तान जे पासे पाइपलाइन विछाइण जे हवाले सां को कमु न थियो, त हाणे पाकिस्तान हुकूमत खे इन हवाले सां बाज़ाब्ता तौर ते जॾहिं ईरान ते इक़्तिसादी पाबंदियूं ख़तमु थियूं, ऐं उन सां गॾु वापार, गैस जो विकिरो, इहे समूरा शइ थिया, त हाणे इनखे पाकिस्तान खे पंहिंजे वाज़े पॉलिसियुनि जो न सिर्फ़ु ऐलान करणो पवंदो, उन ते अमल दरामद जे हवाले सां जेके इदारा आहिनि उनखे हिदायतूं बि जारी करणियूं पवंदियूं। बाक़ी सिर्फ़ु ॻाल्हियुनि सां कोन थींदो, जेसिताईं अमली तौर ते पाकिस्तान कदम नथो खणे, तेसिताईं पाकिस्तान खे अवाम खे मां सम्झां थो फ़ाइदो न थींदो। इन लाइ मां हींअर वरी इन शइ खे रिपीट कंदुसि त ब्यूरोक्रेसी, तव्हांजा स्टेक होल्डर्स जेके पूरा आहिनि इलाइक़नि खां, मिडिल ईस्ट खां, सऊदी अरब खां, कतर खां, तेल, गैस, फर्नेस ऑयल, LPG, LNG इम्पोर्ट कनि थियूं, उन्हनि खे होश जा नाखुन वठी
पंहिंजो हिन मामले खे फोकस करणो पवंदो, छो त उन्हनि सां इम्पोर्ट सां $1 बिलियन जी हिकिड़ी इन्वेस्टमेंट आहे ऐं उन में $1 बिलियन जो जेके फ़ाइदो बि आहे, कुझु धुरियूं जो फ़ाइदो खणनि थियूं, उहो फ़ाइदो आवाम खे मुंतकिल करण लाइ बाज़ाब्ता तौर ते अमली क़दम खणणा पवंदा। सही। अच्छा बलूच साहब, हाणे जेके ईंदड़ 60 ॾींहं आहिनि उन्हनि जी केतिरी अहमियत ॾिसो पिया, छाकाणि त चयो इहो थो वञे त ईंदड़ 60 ॾींहनि में फाइनल मुआहिदो थींदो ईरान ऐं अमेरिका जे विच में। कल्ह जॾहिं ईरानी सदर हिते बीठा हुआ गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस में, शहबाज शरीफ़ साहिब इहो बि चयो त खोड़ कुवतूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजी कोशिश रहंदी त इन खे डील खे थियणु न ॾियूं, साज़िशूं कंदा, पर असां उन्हनि खे नाकाम बणाईंदासीं। सो ईंदड़ 60 ॾींहं केतिरा अहम ॾिसो पिया, ऐं इसराइल जीअं साज़िशूं कंदो रहे थो त छा थो लॻे त उहे साज़िशूं नाकाम थी वेंदियूं? बिलाखिर पुरउमीद आहियां हीउ मसइलो हाणे आस्ते आस्ते हल तरफ़ वधंदो। कुझु शयूं तइ थी वियूं, कुझु शयूं 60 ॾींहनि में तइ थी वेंदियूं। उन लाइ ही जेके बि कुझु शयूं विच में थियनि पियूं, जेको अमेरिका सदर डोनाल्ड ट्रम्प बयानु ॾिए पियो, किथे धमकियूं ॾिए पियो, किथे शयुनि खे माना मैनिपुलेट करे पियो, उहो इन करे बि करे पियो त उनखे सियासी तौर ते अमेरिका में जेको अमेरिकी मीडिया जो, अमेरिकी माण्हुनि जो, इदारनि जो सख़्तु तनक़ीद जो माहौल ॾियणो पवे थो, तो तंहिं करे हू इन खे फेसिंग जी कोशिशि करे पियो। बाक़ी इहे शयूं अॻिते वधियूं, सॼी दुनिया इन्वॉल्व थी वई आहे। मां सम्झां थो जेको स्विट्ज़रलैंड में थियो या जेको यादाश्तनामो थियो, हाणे अमेरिका ईरान डायरेक्ट बि थी विया ऐं ॿिया स्टेक होल्डर्स बि आहिनि। शयूं अॻिते वधंदियूं, पर हाणे ज़रा हिन में पेचीदगियूं बि आहिनि, हिन में रुकावटूं बि आहिनि, मुश्किलातूं बि आहिनि। शयूं गॾु गॾु हलंदियूं। तवका इहा आहे त 60 ॾींहनि में जॾहिं इहे शयूं नॉर्मलाइज़ थी वेंदियूं, माना अपना हुर्मुज़ खां तेल जी सप्लाई, ही जेको इक़्तिसादी मुआशी जेके पाबंदियूं जो ख़ात्मो ऐं ईरान खे उनजा असेट्स जेके ज़ब्त हुया उन्हनि जी रिकवरी, उन्हनि जी बहाली, त इहे शयूं पाकिस्तान जी जेके खिते जी सियासत ते, दुनिया जी सियासत ते इंतहाई मुस्बत असर छॾींदियूं। ठीकु आहे बलोच साहब, तमामु घणी महिरबानी। ऐं असांखे वक़्तु ॾिनो ऐं उमेद असां बि इहा ई कयूं था त इन जा मुस्बत जेके आहिनि से उहे नतीजा निकिरनि, फाइनल मुआहिदो बि थिए, दुनिया में अमन क़ाइमु थिए। पाण सदाईं अमन जा प्रचार कंदा रहिया आहियूं, उन्हनि जा दुआगो बि रहिया आहियूं उन्हनि जे लाइ, ऐं इन समूरी सूरत-हाल जो पाकिस्तान खे बि भरपूर फ़ाइदो माशी हवाले सां, सफ़ारती हवाले सां मिलणु खपे। नाज़रीन, अॼु जो असांजो हीउ प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे। ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।